नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे सॾ ते हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जे सिरे हेठि खिपरो में मल एसोसिएशन खिपरो ऐं न्यू प्रेस क्लब खिपरो तरफ़ां मलाकड़ो थी गुज़रियो, जंहिं में मल पहलवाननि हनीफ़ ख़ासकेली, कोडो मलाह, भीमो भील, अब्दुल्ला रोंजो, मलूक खोसो, तोतो मंगरियो, गफूर चांडियो, अली दोस्त शर, जानू मंगरियो, अयाज मेतलो, अली नवाज़ उर्स मरी मैदान में संदरा बदी मुक़ाबला कराया। मलाकड़े जे फाइनल में अली दोस्त शर, भीमो भील, जानू मंगरियो, गफूर चांडियो मैदान मारे छॾियो, जॾहिं त मल एसोसिएशन सिंध जे अॻवान सैयद जानिब शाह, फ़कीर अरबाब ख़ासकेली ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध जी सक़ाफ़त रांदि मलाकड़ो आहे, पर हिन ते हुकूमत तरफ़ां सरपरस्ती न हुजण सबबि मल पहलवान पंहिंजा ज़ोर ऐं अवाम जे तावन सां हिन सक़ाफ़त खे ज़िंदा रखियो आहे। सिंधी मीडिया जे ॾिनल सॾ जे करे मलाकड़े खे भरपूर पज़ीराई मिली रही है। साईं, ही सिंधी टोपी अजरक जो मलाकड़ो आहे ॾियाड़ान, जेके असां खिपरे में 2 ॾींहं मलाकड़ो करायो ऐं तमामु असां सां अवाम तावन कयो ऐं ॾाढी अवाम ख़ुशी मल्हाई, सिंध जे माण्हुनि ख़ुशी मल्हाई ऐं मलाकड़ो तमामु भलो थियो। ऐं तव्हां खिपरे तालुके जा जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि सभिनी असां सां सुठो तावन कयो। तव्हांजी महिरबानी जो असांजे मलाकड़े में अचो था, असांजे रांदि खे मथे मशहूरु था कयो, अव्हांजी महिरबानी हुई। सिंध सक़ाफ़त ते असां ख़ुशी मल्हाईंदा ऐं तमामु बहितरीनु इहो हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जे हवाले सां हीउ प्रोग्राम जेको हिते दोस्तनि रखायो ऐं दोस्तनि वधि खां कोशिशि कई। सैयद सगोरो जेको सदर आहे साईं उन कई त हीउ तमामु हिकिड़ो बहितरीनु पैगाम आहे सिंध सक़ाफ़त जे हवाले सां। ऐं हीअ हिकिड़ी सुनत बि आहे, मल जेका आहे इहा विढ़णु सुनत बि आहे। उन खां अलावा उफ़ाक़ खातो या गवर्नमेंट जेका आहे त उन्हनि इन्हनि लाइ को बि लाइ अमल न आहे जोड़ियो, जीअं पहलवान आहिनि को बि उनखे मुआवज़ो नथो मिले, उन्हनि जे लाइ को प्रोग्राम नथो करायो वञे। खिपरो शहर में जेको इहो मलाकड़ो करायो आहे, हीअ सिंध सक़ाफ़त सिंधी अजरक टोपी मलाकड़ा असां कराया आहिनि ऐं जेको सो अवाम जेका हिते असां कुझु तावन करे थी, बाक़ी गवर्नमेंट जो को बि तावन असां कोन्हे। ठीकु, बाक़ी लाइ साईं असां सिंध पहलवान आहियूं, असां 3 जोड़ में विढ़ूं पिया। इंशाल्लाह असां तयारी कंदासीं, 1 जोड़ में विढ़ंदासीं, पर असां इहा अपील आहे कुझु गवर्नमेंट खे चयो वञे, कुझु असां लाइ कुझु कयो वञे। हिकिड़ो सिंधी सक़ाफ़त असां टोपी अजरक जे हिसाब सां अॼु मल्हायो। पूरी सिंध में असांजो हीउ हले पियो, हीअ असांजी सिंधी टोपी अजरक हिकु सक़ाफ़त आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।